मुखालिफ धुर बरी साने की जांच लाइ अदालती कमीशन जोड़ जो मुतालबो करे छड़ियो। शहबाज शरीफ जो चवण आहे त वज़ीर आज़म चवे थो त इंतजामिया तैयार न हुई। इंतजामिया तैयार न हुई त हुक्मरान कहिड़े मर्ज़ जी दवा आहिनि। हुक्मरान इस्तीफ़ा ॾेई घर वञनि ऐं अवाम जी जान छॾनि। हुकूमत हक़ीक़त खां मुंहुं नथी लिकाए सघे। मरीज़ सानियो इंतजामी नाकामी मुजरमानी गफ़लत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त वज़ीर आज़म हर साने खां पोइ मुतासिरनि खे ज़िम्मेवार करार ॾींदो आहे। लखे माण्हू बरी पहुचण ते हिकु वज़ीर आजा कंदे दावा कई त मईशियत बहितर थी वई आहे। हादसे खां पोइ वरी फोतुनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। मरी में फाथल माण्हुनि जी घुर्बल मदद न कई वई। मामले जी जांच करे ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वञे। बिजली गैस ऐं दवाऊं महांगियूं थी वियूं। रुगो माण्हुनि जो रतो सस्तो थी वियो आहे। सुतसभा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवण आहे त मरी साने ते मुखालिफ धुर तरफ़ां ॿधी वारे माहौल जी उम्मीद हुई, पर बदकिस्मतीअ सां अहिड़ा लीडर जाली तरीक़े सां पैदा थियनि था। 33 साल हुकूमतूं करे बि ही लीडर न बणी सघिया। ॼामणाई आहिनि शरीफ ख़ानदान पंहिंजा महल न ठाहिया त खेनि ही ॾींहं ॾिसणा न पवंदा। शहबाज शरीफ मरीज़ हादसे ते ड्रामेबाज़ी कई। वटसि चवण लाइ कुझु बि न हुयो। हू खेसि यादि ॾियारणु चाहे थो त जॾहिं हू वॾो वज़ीर हुयो त ॿार ऑक्सीजन न मिलण सबबि फोत थी विया हुआ। हुननि जे दौर में बाहि लॻण मामूल जी ॻाल्हि हुई। मरी में बर्फ़ानी तूफ़ान सबबि 3 ॾींहं बि ज़िंदगी मामूल ते न अची सघी। पाणी ऐं बिजली मुकमल तौर ते बहाल न थी सघिया। मोबाइल फोन सर्विस भी मुतासिर। इमदादी कार्रवाइनि जो सिलसिलो अञा बि हलंदड़। इलाइक़े में फाथल सहांडो वॾो अंग पंहिंजे अबाणनि इलाइक़नि ॾांहुं रवानो। हुकूमत तरफ़ां मरी ऐं गलियात वञण लाइ पाबंदियुनि में वधीक 24 कलाकनि जी वाध। शेख रशीद जो चवण आहे त मरी ऐं गलियात ॾांहुं वञण ते पाबंदी हटाइण जो फ़ैसिलो सूरतहाल ॾिसी कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवण आहे त फॉरेन फंडिंग केस में इलेक्शन कमीशन खे समूरियूं रसीदूं फ़राहम कयूं वियूं आहिनि। स्क्रूटनी कमेटी तहरीक इंसाफ़ खे क्लियर करार ॾिनो आहे। ॿियनि सियासी पार्टियुनि खे बि पंहिंजी फंडिंग जूं रसीदूं ॾियणु घुर्जनि। नवाज़ लीग पंहिंजे अरबे रुपयनि जी परॾेही फंडिंग जो जवाब ॾे मरी साने जी जांच लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवण आहे त स्टेट बैंक मुकमल तौर आज़ाद न हूंदी। हुकूमती कंट्रोल में रहंदी। हुकूमत बोर्ड ऑफ गवर्नर्स खे नामज़द कंदी ऐं मुक़ररी जी मंज़ूरी ॾींदी। IMF स्टेट बैंक खां कर्ज़ वठण खां रोकियो आहे। रुपए खे हथरादू तौर रोके मुल्की नाणे खे 60 अरब रुपयनि जो नुक़सान ॾिनो वियो। ख्वाबनि जे शहज़ादे सूबाई सलाहकार मंज़ूर वसान जो चवण आहे त ईंदड़ 3 महीननि में हुकूमत रहंदी या घर वेंदी। इमरान ख़ान हूंदो या 3 महीननि में फ़ैसिलो थियणो आहे। हालतूं ख़राब थींदे नज़र अचनि पियूं। कुझु बि थी सघे थो। -1 भी थी सघे थो। माज़ी में बि हिक ई मुदे में 2 वज़ीर आज़म रहिया आहिनि। पाकिस्तान जे अमन जो दुश्मन ऐं निहायत घुर्बल दहशतगर्द मोहम्मद खुरासानी अफगानिस्तान में बाजी वियो। मोहम्मद खुरासानी नंगरहार सूबे में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन में अंजाम ते पहुचो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण आहे त थर तरक़ी में कराची खे बि पोइ ते छॾे ॾींदो। MQM कराची शहर खे तबाह कयो। हू मुखालिफ धुर सां ॻाल्हियूं करणु चाहिनि था, पर हू गॾु वेहण लाइ तयार ई न आहिनि। पीपुल्स पार्टी कंहिं बि सूरत में डील न कंदी। ईंदड़ आम चूंडुनि खां पोइ पंजाब में PP हुकूमत हूंदी। सीता रोड में पुरस्कार नमूने फोत थियल मेडिकल जी शागिर्द ऐं डॉक्टर असमत जे केस में अहम अॻ भराई। मुख्य जवाबदार शमन सोलंकी जी घरवारी ऐं मौलवी 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। सिंध हाई कोर्ट जी चीफ जस्टिस वाक़े जो नोटिस वरितो। DIG हैदराबाद खां 13 जनवरी ताईं मुकमल रिपोर्ट तलब। नाइंसाफ़ी थी आहे ऐं असीं चाहियूं था असां सां इंसाफ़ थिए। बसि इंसाफ़ थिए। मूंखे इंसाफ़ मिले। इन वॾेरनि पा कोन्ह थी चिढ़ाऊं। सिर्फ़ु अल्लाह पार चिढ़ाती है। मूंखे अखियूं ॾेखारीनि था। मूंखे इन अखियूं खे ॾेखारीनि था। तव्हां जॾहिं न कयो त शुरू में तो जेको आहे न जाम अब्दुल करीम तो न कयो त तूं लिको छो वेठो ई न। ॿाहिर अच न। तोखे रोज़ आऊं कंदी आहियां। तोखे रोज़ शर्मिंदा कंदी आहियां। तुंहिंजे बारे में बयानु ॾींदी आहियां। जाम अब्दुल करीम तूं न आई त तूं लिको छा लाइ वेठो ई।
न्यायशाला रखे बि लिकाए वेठो ई तू छाला कोन थो अचे जल्दी ॿाहिरि अच न पंहिंजी ॾाढी गिरफ़्तारी ॾे सा जेको पुलिस उनखे एॾो सपोर्ट करे थी छा उहो पैसा ॾेई पुलिस पैसा ॾेई वठी पोइ बि उन्हनि खे इहो करे जेको एॾी सहूलियतकार बनाए हिते वठी अचनि था छा हू एॾो आहे मोतबर आहे जेको हिनखे बग़ैर हथकड़ियुनि जी ऐं ॿिए जेके उहे हथकड़ियुनि में अचनि था छा कानून इहो हुननि जे लाइ न आहे मलीर में अरब शिकारनि जी वीडियो रिकॉर्डिंग तां क़त्ल कयल नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी 24 जनवरी ताईं मुलतवी कतई चालान 13 जनवरी ताईं पेश करण जो हुकुम संदसि वनी ऐं अमर तरफ़ां केस जी पैरवी करण जो फ़ैसिलो ॿिन्ही मलीर जी अदालत में पहुची वकालतनामनि ते सहियूं करे छॾियूं सिंध लीगल एड कमेटी तरफ़ां नाज़िम जोखे जो केस वेहण जो ऐलान मक़तूल जी वनी शीरीन जोखे जो चवणु आहे त हू पाण मुड़ुस जे क़त्ल केस जी पैरवी कंदी इंसाफ़ ताईं विढ़ंदी रहंदी घारे थाने में पुरस्कार नमूने गोलियूं लॻण सबबि फोत थियल एएसआई वारे मामले जी जांच शुरू जांच कमेटी तरफ़ां वारसनि समेत वाक़ई वारे हंध जो दौरो डीएसपी जो चवणु आहे त वाक़ई जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे फ़िलहाल कुझु चई नथो सघिजे ठठे जी सामूंडी हदुनि मां भारतीय फोर्सेस हथां गिरफ़्तार कयल हिक ई कुटुंब जा 10 मोहाणनि जे घरनि में सोग छायल खमजी वियल माण्हुनि जे घरनि में कोहराम कंहिं बि सार न लधी वारसनि जो चवणु आहे त संदनि घर भातियुनि जी भारतीय जेलनि मां आज़ादी लाइ कोशिशूं कई वञनि दुनिया में कभी नहीं मिलती। सिंध सरकार कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि ते गिणती ज़ाहिर करे छॾी मुर्तज़ा वाहब जो चवणु आहे त सिंध में कोरोना वायरस जे केसनि जी शरह 70% खां वधी वई आहे शहरी न मास्क पाइनि था ऐं नई वरी एहतियात करे रहिया आहिनि तहरीक इंसाफ मफ़ादनि वारी पार्टी आहे हर फ़ैसिले पोयां का न का एटीएम हूंदी आहे सिंध सरकार शहरनि खे इलाज जूं बहितरीन सहूलियतूं फराहम कयूं आहिनि शहरनि खे जहिड़े जे मर्ज़ जे इलाज लाइ हाणे भारत वञण जी ज़रूरत नाहे के थ्रू होंगे हुकूमत तरफ़ां इस्लामाबाद में मकानी चूंड इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तहत कराइण जो ऐलान शिबली फराज़ जो चवणु आहे त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सां वोट ज़ाया न थींदा नतीजा बि जल्द अची वेंदा इस्लामाबाद जे मकानी चूंडुनि में ईवीएम इस्तेमाल कई वेंदी ईंदड़ हफ़्ते इलेक्शन कमीशन खे टेस्ट ऐं तरबियत जी सहूलियत ॾिनी वेंदी तंगवाड़ी में औरत तरफ़ा रेड़ीअ ते ॿार खे जनम ॾियण जी सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर जो डिप्टी कमिश्नर नोटिस वरितो सिविल अस्पताल जो दौरो संदसि चवणु आहे त अस्पताल में डॉक्टरियाणी न हुअण सबबि वाक़ियो थियो आहे सिंध सरकार खे अस्पताल में डॉक्टरियाणी मुक़ररु करण जी सिफ़ारिश कई आहे ऐं यकतारे ऐं चपड़ी जे बेताज बादशाह जलाल चांडे जी 21 वरसी मल्हाई वई पंहिंजे मुनफरद अंदाज़ सबबि जलाल चांडे जा ॻायल कलाम अॼु बि लखें दिलनि ते छाया